अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ख़ालिद कलियार K1 न्यूज़ नेटवर्क सां गॾु। नाज़रीन, जीअं त सॼी दुनिया जा मुल्क तरक़ीअ जे हिसाब सां 21 सदीअ में घिरी चुका आहिनि, अहिड़ी तरह अॼु असां दुनिया जे मुल्कनि जे भेट में सिंध जी हालतुनि ते मुख़्तसिर कड़ी नज़र विझंदासूं त असां सिंध जा माण्हू किथे पहुतल आहियूं। अॼु तरक़ीअ जे दौर में सिंध जे पुठिते पियल इलाइक़नि ऐं कच्चे में रहंदड़ ग़रीब मिसकीननि माण्हुनि पंहिंजी झूपड़ीअ में कीअं था अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारनि। जीअं त हलंदड़ तेज़ सर्दियूं दौरान बरसाति पवण करे कच्चे में रहंदड़ मिसकीन पंहिंजे बचनि सां दरिया जे बंदनि ते बेयारो मददगार वाझाईंदे नज़र अची रहिया आहिनि। हिन वक़्तु अझे या लटे जे कनि या खाइण जो बंदोबस्तु कनि। ॿिए तरफ़ ऐवाननि में वेठल वॾियूं दावाऊं कंदड़ दुनिया खां बेख़बर पंहिंजनि बंगलनि में अयाशीअ वारियूं ज़िंदगियूं गुज़ारे रहिया आहिनि। छा हिननि जो फ़र्ज़ु न आहे त हू ॾुखे वक़्तु हिननि मिसकीननि जी परघोर लहनि ऐं चूंडियल नुमाइंदा वॾेरा सरदार भोतार ऐं मीरनि पीरनि ते फ़र्ज़ु न आहे त हू हिननि ग़रीब मिसकीननि माण्हुनि जी सार लहनि। आख़िर हिननि ग़रीबनि जो सहारो केरु थींदो? छा ही सुकून वारी ज़िंदगी नथा गुज़ारे सघनि? छा हिननि ग़रीब मिसकीन माण्हुनि जे बचनि जे मुक़दर में तालीम लिखियल न आहे? छा ही सॼी उमिरि नस्ल दर नस्ल खाना बदोशी वारी ज़िंदगी गुज़ारींदा? आख़िर केसी ताईं नाइंसाफ़ी जो राज हलंदो? यादि रखो, हिकु ॾींहुं मालिक जे अॻियां हिसाब किताब ॾियण लाइ कहिड़ो मुंहुं खणी वेंदा। K1 न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।